मां ॿिन्हिनि धुरियुनि जूं कुझु ॻाल्हियूं ॿुधी वठां, सम्झी वठां। उन खां पोइ जॾहिं तव्हां ॿई धुरियूं हिक ॿिए जे साम्हूं ईंदियूं, पोइ कंहिं बि धुर वटि कूड़ ॻाल्हाइण जी का गुंजाइश न बचंदी, छो त मां अॻ में ई तव्हां ॿिन्हिनि खे ॿुधी चुको हूंदसि। ऐं पोइ तव्हां ॿिन्ही वटि मुंहिंजे साम्हूं कूड़ ॻाल्हाइण जे लाइ, कूड़ पेश करण जे लाइ कुझु बि न हूंदो। हसीना बेगम, हाणे वक़्तु अची वियो आहे चाकर खान खे मारणु खपे। जे असां ईअं न कयोसीं न त चाकर खान असां सभिनी खे ढेर करे छॾींदो। पिया हूंदासीं ढेर ते कंहिं कुते वांगुरु। मां बि त इहो ई चाहियां थी, चाकर खान खे मारियो वञे। चाकर खान जे मारण खां पोइ पूरी मिल्कत जो मालिक इहा हसीना बेगम बणिजी वेंदी। पोइ अहिड़ो वक़्तु ॾिसी हसीना सां मां पाण निकाह कंदुसि। शादी करण खां पोइ वक़्तु आयो न त इन हसीना खे घोटे विझंदुसि। पोइ सॼी मिल्कत जो मालिक ही जाबिर खान हूंदो।